अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां खे भलीकार मां आहियां फराशा। सब खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। ईरानी फौज अमरीकी बेड़े खे हुर्मुज़ वारे लंघ में दाख़िल थियण खां रोके छॾियो। ईरानी ख़ाबरू इदारे मूजिबि ईरान पारां ॿिनि मीज़ाइलनि सां अमरीकी जहाज़नि खे निशानो बणाए वियो। अमरीकी जहाज़ पोइ ते हटण ऐं इलाइक़े मां भॼण ते मजबूर थी वियो। ईरान जे परॾेही तर्जुमान इस्माइल वकाई चयो आहे त ईरान हुर्मुज़ वारे लंघ जी सलामती ऐं सुकून जो मुहाफ़िज़ आहे। ईरान जे हथियारबंद फौज अमरीकी ख़तरनि जो जवाब ॾियणु ॼाणे थी। रियासतूं ऐं शिपिंग कंपनियूं हुर्मुज़ मां गुज़रण लाइ ईरान सां राब्ते जी ज़रूरत खां आगाह आहिनि। अमेरिका कब्ज़े में वरितल ईरान जे जहाज़ ऐं अमले खे पाकिस्तान हवाले करे छॾियो। परॾेही खाते जे तर्जुमान ताहिर इंद्राबी चयो आहे त एम-वे तोस्का जहाज़ जे अमले जे 22 ॼणनि खे पाकिस्तान मुंतक़िल कयो वियो आहे। मुंतक़िल कयल माण्हू गुज़िरियल राति पाकिस्तान पहुची विया आहिनि। अॼु उन्हनि खे ईरानी इख़्तियारियुनि जे हवाले कयो वेंदो। जहाज़ मरमत खां पोइ असल मालिकनि हवाले कयो वेंदो। परॾेही तर्जुमान वधीक चयो आहे त अमले ऐं जहाज़ जी वापसीअ जो अमल ईरान ऐं अमेरिका जे ताउन सां जारी आहे। जहाज़ ऐं अमले जी वापसी मुसबत अॻुभराई आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां अॼु खां हुर्मुज़ में फाथल जहाज़नि खे कढण जो ऐलान। प्रोजेक्ट फ्रीडम जो आगाज़ विच ओभर जे वक़्त मुताबिक़ सुबुह जो कयो वेंदो। ट्रंप चयो आहे त ईरान सां तमामु मुसबित ॻाल्हि ॿोल हली रही आहे। ग़ैर जानिबदार मुल्कनि जे जहाज़नि खे महफ़ूज़ रस्तो ॾींदासीं। कंहिं बि क़िस्म जी रुकावट वधी वई त सख़्तु जवाबु ॾिनो वेंदो। ईरान जे सुप्रीम नेशनल काउंसिल जे सरबराह इब्राहिम अज़ीज़ी चयो आहे त हुर्मुज़ वारे लंघ में अमरीकी मुदाख़लत जंगबंदीअ जी भञकड़ी हूंदी। हुर्मुज़ ऐं ईरानी नार जो इंतज़ाम ट्रंप जे बयाननि सां न थींदो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ीअ सां टेलीफोनिक राब्तो अमन ऐं इस्तेहकाम लाइ पाकिस्तान जे सिफ़ारती कोशिशुनि ते ख़यालनि जी ॾे वठि। इसहाक़ डार चयो आहे त मसइले जो हल ॻाल्हि ॿोल ऐं सिफ़ारतकारीअ सां ई मुमकिन आहे। पाकिस्तान ख़िते में पाइदार अमन लाइ कोशिशूं जारी रखंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाक फ़ौज हिकु साल अॻु जंग जे मैदान में भारत खे इबरतनाक शिकस्त ॾिनी। मौक़े हक़ पाकिस्तान जी तारीख़ जो सुनहरी बाब आहे। जंग में कामयाबी खां पोइ असां मथां ज़िम्मेवारी थिए थी त मुल्क खे वधीक मज़बूत करियूं। कराची में मौक़े हक़ खे हिकु साल मुकमल थियण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हिकु साल अॻु दुनिया असां ते शक कंदी हुई ऐं पाकिस्तान गैर यकीनीअ जो शिकार हुयो, पर इहो दुश्मन जो ख़्याल हुयो। दुश्मन पाकिस्तान खां वाक़िफ़ न हुयो। अमन ॻाल्हियुनि जा मुख़ालिफ़ न आहियूं, पर अमन गॾियल इज़त ऐं एहतराम जी बुनियाद ते हुजणु घुरिजे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त भारत पाकिस्तान खे कमज़ोर मुल्क समझी हमिलो कयो। पाकिस्तान मुतहद थी दुश्मन खे मुंहुं तोड़ जवाब ॾिनो। राइफल जहाज़ भारत जो गुरूर हुआ, पाकिस्तान भारत जो गुरूर मिटीअ में मिलाए छॾियो। इंडिया जेके ड्रोन उमाणिया उहे असांजे ॿेहराड़ीअ जे माण्हुनि केराया। तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त पीपल्स पार्टी हमेशह मुल्क जे दिफ़ा खे मज़बूत कयो आहे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो पाकिस्तान खे एटमी ताक़त बणायो। सीनियर वज़ीर शर्जील मेमण तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त हक़ जे मौक़े में असां दुश्मन खे इबरतनाक शिकस्त ॾिनी। को बि दुश्मन मुल्क पाकिस्तान ॾांहुं मेरी अख सां नथो ॾिसी सघे। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबारी हफ़्ते जी शुरूआत में तेज़ी। 100 इंडेक्स में 2% इज़ाफ़ो। इंडेक्स 3275 पॉइंटनि जे इज़ाफ़े सां 1,66,269 पॉइंटुनि जी सतह ते पहुची वियो।